केको खणाया यार घट में घट 30 किलो वजन अच्छा। बस आयन भी छड़ो शीशा है इनमें नाज़ुक सामान वरी मुखे चयो तो खण तू गर्मी आ एक असा ऑपरेशन थेला वजन खणी न था सको अल्लाह करे को अचे हां यार हे हमरा अचे तो पढ़े लिखियल है गाल के समझ तो साईं अस्सलाम वालेकुम वासलाम हाल खोलिया न न सही मां पिना नथो भाई मसलो है साईं बोरो आहे साण वजन इहो थोरो खणाए तव्हांजी महिरबानी थी नथो खणी सघे मुंहिंजी थियल असल में ऑपरेशन साईं वजन नथो खणी सघां कंहिंजी मदद कजे बाबा राह वेंदी हिक ॿिए जे कमु अचो हिक ॿिए जी मदद कयो साईं तव्हां ई मूंखे पढ़ियल लिखियल लॻो था तव्हां मूं माना इहे लफ़्ज़ ॿुधी दिलि ख़ुशि थी असांजो बाबा मंशूर इहो हूंदो आहे इंसानियत जी ख़िदमत करणु हिक ॿिए जे कमु अचणु आहे इहो न वाह 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 मूंखे साईं तव्हां इंसान जे रूप में फ़रिश्ता लॻो था यकीन कयो महिरबानी अचो हे थोरो हेठि कयो कहिड़ो खणंदो हे पासो कंदो वठो बिस्मिल्लाह चङो गोरो आहे शीशा अथसि न साईं मत कर बिस्मिल्लाह हिन चढ़ेस न ओए हा हिन चढ़ेस न केते तुझे ते चढ़े न मुंहिंजे ते छो चढ़े वठे वञे थो कुलो साईं मता कहिड़े शीशा अथसि नाज़ुक न सामान न तुझे ते वठे भॼंदी साईं तव्हां पाण चओ था इंसान जे कम ईंदा थोरो हे तेरे मुंहिंजी एंगल ॾिस अचो थोरो पंधा साईं हे पंधा अचो हे पंधा यकीन कयो साईं मां यकीन कयो ऑपरेशन कराई आहे न मां बि वञी पंहिंजो कटण पितो जरा पाल अच्छा काथां मिले ओए हे सामो साईं जगह ॾिसो था न हिते रखणो अचो अलाह वञे साईं सुबुह खां वठी बीठो को मदद ई न करे पियो ॿार खे केरु कंदी मदद खुदा जी मार पवई घणा साईं तव्हां कुलो वणे मुंहिंजो अल्लाह भलाई कंदो साईं नौजवान आहे खणी वेंदो ख्याल मां पंहिंजो अर्ज़ी था कितो त अच्छा हल साईं तव्हां घणा भाइर आहियो असां 8 हूं लॻे थो अॼु हिकिड़ो खूटे थो भाई 7 बचंदासीं अल्लाह रहम कंदो साईं हे पंधा साईं अचो हो साईं तव्हां भाई नौकरी आहे को ज़ाती कारोबार आहे मां रेलवे में आहे हेठां तुम रेलवे में आहे हा रेलवे में आहे छा वरितो थी हे साईं शीशा आहिनि नाज़ुक सामान आहे भोतार जो सलाम कयो मां गीचे में पइजी विया साईं मदद इंसान जी मदद कंदो आहे हिन में भलाई हूंदी आहे असांजी मदद में असां पगार ख़बर थी हेठां मथां था बि साईं तव्हां पाण चओ त मां इंसानियत जी ख़िदमत कंदो आहियां बार लॻे इंसान हे असां कुलो थो वञे यार हे आहे साईं हे आहे अचो हे आहे अल्लाह वधाईंदो साईं हले 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 अचो साईं हा साईं अचो अचो हलो हलो साईं हलो हलो तुंहिंजे थेले में बि वॾो वज़न आहे छा अथसि हिन में साईं लटा कपिड़ा भई तवारो जेको आहे न वेल करे छॾियो अथई साईं मुंहिंजी ऑपरेशन थियल आहे थोरो सूर थिए थो हे बि तव्हां खणो त बहितर थी बाबा मां मरां थो कुले ते तूं वरी अॻिते 11 किलोमीटर पंधु करे आयो आहियां हे खणो न साईं तव्हांजो आहे त हे केरु खणंदो इहो त तव्हां इंसानी मदद कयो हा कुलो ॾे कुलो ॾे साईं मां नथो खणी सघां हे आहे बसि हे आहे मार का पोइ अचो साईं अचो त तव्हां भाई गाॾी वाड़ी न आहे का अदा असांखे बगी घोड़ो विकियोसीं अदा हा हा अॻे रक्षो रहींदुमि ख्याल साईं तव्हां एंटी करप्शन में हो न साईं शीशा अथसि ख्याल सां को नुक़सान न करे असांजो मज़ूरी ॾींदे मज़ूरी साईं हाणे तव्हां मज़ाक न कयो साईं तव्हां पढ़ियल लिखियल ऑफिसर माण्हू तव्हां मज़ूरी कंदव हेॾे पोज़ीशन ॾिसो न मुंहिंजी माशाअल्लाह साईं पैंट शर्ट ॾियो तव्हां मस्तु रहो साईं हा मास्टर असां ॻोठ में रहंदा आहियूं तक़रीबन 300-400 ॻोठ आहे अच्छा हा मां उतां वॾेरो न तव्हांजी ॿिए के भाउ खे गाॾी का कार को गाॾी सभिनी जी आहे अच्छा साईं हा सभिनी खे प्लास्टिक वारियुनि ॻोठ में माना तव्हांजे में को जहिड़ो फसाद त न आहे न न कुझु बि न झटि वेहूं काॾे होटल चांहि वांहि पियूं न साईं रखी चूं 12 किलोमीटर थी वियो अॻोड़े 11 हुए बाबा ॾाढो तूं असांखे 1000 करे तव्हां गॾ गाॾो बि कोन्हे बाबा गॾ त मूंखे करे छॾी भाई गाॾो वठिणो आहे बाबा ॻाल्हि ॿुध हे मुंहिंजो कुलो पुठी वई आयो टैक्सी वठी ॾिजांइ मूंखे हा साईं ख्याल सां केरियो न साईं बाबा मां बस के वठ लाए साईं त छो था लायो मां खुरा थकी पियो आहे मुंहिंजो कुलो वियो आहे मुंहिंजो कुलो वियो आहे न साईं पोइ मूंखे या होॾे मंज़िल ताईं पुॼाए या मूंखे पंहिंजो उते ई रखी ॾे जिते पियो करे छा थो होॾे 11 किलोमीटर पंधु कयो आहे वरी होॾे 11 कया 22 किलोमीटर मां पोइ हेॾे बाक़ी 6 किलोमीटर हलो न हेॾे 6 किलोमीटर आहे 11 किलोमीटर हेॾे पोइते त अज़ाब आहे हेॾे ज़िंदगी आहे साईं तव्हां उतो न खणो आहे त उतो रस्तो ॿियो को खणाया न अध में अची तव्हां धोखो ॾियो था ओॾे ई छो मूंखां वरी ओॾे ई खणाए ओॾे खणाए हल हेॾे था हलूं 6 किलोमीटर हेॾे थो हले ॿियो छा हाल आहे कुझु 6 रुपया तव्हां घणा भेण भाउ असां साईं मां हिकिड़ो ई आहियां
अबे के अकेलो पुटा हाँ हाँ छो जड़े बस यार जरूरत हुई तोखे अबे जरूरत है तो मां के हाल तुझी अबे की तुझी कम मुखे कर। जरूरत हुई ना अबे जो मां सॼो कमु कयां मेन के मलिया आहे लाभ क्या आहे रोबी क्या आहे खड़बूसी दुकान तो वठी जाए सॼो कमु मां अबे जो कंदो आहियां। हाँ ॿियो हाल हलंदो। बाक़ी सॼो कमु कयो भाई घर जो तव्हां सामान वामान न वठो न खणो हो थियल आहे न ऑपरेशन ऑपरेशन हाँ जी जी हाँ तव्हां साईं हिन में आहे छा अदा हिन में तो तव्हां इहो खणो हे मां खणा घर न हिन में आहे खोलियो था आहे छा न खोले छॾे हिन में कीमती सामान हिन में तो मुंहिंजे बि सामान में तो न विझ तो कर अचो अचो साईं अचो हे पंदा ॿियो हाल हलंदो। अलाह वधाई ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हां सां मदद कई आहे साईं। ईंदा कयो न असां जेको लस्सी पाणी पियो हलो हाँ साईं हा न न असां ॾिसो था हा आयो टैक्स वठी ॾिजाए छॾो अचो साईं अचो अचो बाक़ी अञा किथे आहे बसि हाणे पुगां साईं बाक़ी 1 किलोमीटर साम्हूं हा हाँ घर पटे हेॾे अॻियां ठारायो छा न साईं उते ई ठहियल हल तव्हां वज़न कयो आहे न ईअं अदा हाणे मुंहिंजो कुलो तेल पुठी वही थी हली मां उछलंदो मां शराबत में हाणे वधीक पाण बि त खण न मालिक आहे दिमाग़ ख़राब थी आहे पोइ उतो छो खई उतो न खणिया त मां ॿियो को सवारी करायो आहे न अरे तूं चयो न त भाईजान वठंदा मां चयुमि न तूं पंहिंजे कुले ते वठंदा हिते खणी सॼो सामान उते जो मां तुंहिंजे कुले ते रखी इहो ॻाल्हाईंदा बि हलूं खालाईंदा भई हिते बहस न कंदे उते तूं मुंहिंजे कुले ते न बाबा धूड़ विझ ॻाल्हाईंदो बि हल इहा ई ॻाल्हि कंदो हल हे वतन न यार हर भेरो ग़लति ॻाल्हि न करे उते तूं न खणिया त मां ॿिए को खणां। मूंखे हाणे अलाए छा थो थिए मूंखे शुगर थी भाईजान हा हा हलो, हलिया ख़ैर आहे, ख़ैर आहे। हा केरु आहे तो केरु आहे मूंखे शुगर थी ऐं मूंखे मिर्गी थी अच्छा हा ऐं मां हेपाटाइटिस बि आहे अपार्टमेंट छा आहे अंग्रेजी जो लफ़्ज़ हलिया हेपा पार्टी टू अलाए छा कामड़ अरे अदा हा हल हल बिस्मिल्लाह हल हल अब अची बा पुगो, अची पुगो। अरे अरे ले अरे ले न, 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 उछली जा न। हे छा कई न जॾहिं खणण जेतिरी ताक़त नथो त तव्हां मदद न कयो आहे न मुझे जेल वठी सी चेल तुंहिंजी वई मुंहिंजो सामान हले वियो तुंहिंजी तोखे भाई चेल चवा मुझे चे मां हटो कटो मूंखे मूंखे केॾो पंधु करा 13-14 किलोमीटर पंधु करा सॼो सामान भञी छॾियो थी हाणे शराफ़त आहे माफ़ कर बाबा हाणे माफ़ कर खणण जहिड़ा वज़न खणण जेतिरा न आयो चङाई करण जेतिरा चङाई न कयो न। बस असां बस छा आहे तेलो ले ना छो तेलो नी दे तो सामान भॻो थी का हे सामान भॻो थी सामान त मां न भागो थकी पियो आहे थकी पिया तूं चयां न मां तोखां वठां हा न तेलो ले मूंखे त पोइ उछली छो तू थेलो न आहे थेलो, न आहे। थेलो दे मूंखे हेॾी, हेॾी, थेले ॾे हेॾे ओए हेॾी उहे छा ओए पंधु बि हा, कर छा ॻाल्हाए इहो पिस्तौल आहे पिस्तौल लाइ भई छा जवान शापर हूंदा आहिनि तोखे खुसरो थोरा ई आहियां मां हेॾे थेलो जॾहिं तो मां थेलो कढाए मां त रड़ियूं कंदो मां चवंदुमि पिछली पैसा कढे थो फुर करे थो मांखो सामान मुंहिंजो भॻो थी मां हाणे वॾेरो ॻाल्हाईंदो न नाज़ुक सामान जो सॼो शीशे जो थेलो त न आहे मां थेलो। मिस्किन आहे गरीब आहे बाबा ग़रीब आहे न आहे थेलो थेलो त न ॾे आहे नंढी तुम हेॾे भोतारे फोन अचे थी न आहे थेलो थेलो त ॾे आ वो भाईजान थेलो आहे छा दिमाग़ में इंसान जी ख़िदमत कई तूं थेलो मुंहिंजो खणी वञ पंधु बि मूंखे करायो थी 14 किलोमीटर मुंहिंजूं बि गंजियूं ऐं शर्टियूं पेंटियूं कपिड़ा लटा सभु मुंहिंजा मेरा हुया पुराणा हुया खटमल जीत हुया इहे बि पुगई हल मां हुजनि न त जहिड़ो बि कयां पोइ छा बाबा कुते सां चङाई कजे तोसां चङाई न कजे बि ऐं चङाई कजो बि न कंहिंसां मां ॿुधाए छॾियांव थो धूड़ विझे तूं हे वठि तूं असां खां अचो साईं अचो